ॼण त हिकिड़ी अहिड़ी हिकिड़ी वबा फैलिजी वई आहे, ॼण त माण्हुनि जी ज़िंदगी जो मक़सदु इहो वञी रहियो आहे त मूंखे रुॻो फुरणो आहे, मूंखे लुटणो आहे, मूंखे रुॻो वठिणो आहे, ॾियणो कुझु बि कोन्हे को। त हीअ जेके बीमार आहिनि उहे बि ख़ुदा कया आहिनि, हीअ जेके ॾुहारी आहिनि उहे बि ख़ुदा कया आहिनि, ऐं हीअ जेके अघा आहिनि या हीअ जेके कमज़ोर आहिनि या जेके खुटल आहिनि, इहे सभु जेको आहे ख़ुदा ईअं चाहे थो। इहा ख़ुदा जी मर्ज़ी आहे, इहा ख़ुदा जी तक़दीर आहे। हाणे इहो केॾो असीं जेको आहे इनखे चइबो आहे गुमराही। जीअं फ़र्ज़ु करे थो होटल ते खाइजे दाल ऐं ग्रेवी वारी कुकड़ जी घुरिजे, उहा कोन मिलंदी। ख़ुदा थो फरमाए असां इंसान जे बचे खे, आदम जे बचे खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे। ॻाल्हि ॾाढी चिठी आहे, ॾाढी सवली आहे। अफ्रीका जो माण्हू इज़त चाहे थो, अमेरिका जो माण्हू इज़त चाहे थो, हिंदुस्तान जो माण्हू हुजे, रूस जो हुजे, चीन जो हुजे, पाकिस्तान जो हुजे, सॼी दुनिया जो जेको माण्हू आहे इज़त चाहे थो, छो जो सभिनी जी हिकिड़ी मीरास आहे। केरु ॿिनि ते एतिराज़ कोन कंदो ऐं सभिनी खे हिक ॿिए जी इज़त करणु खपे। ऐं इहा ढोकड़नि ते मिलण वारी शइ कान्हे का, इहा लिला कारण आहे, इहो माण्हू जो हक़ आहे।